ते पासे मूंखे अपडेट कयूं कराची मां सिंध असेंबली में तकरीब पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कयो। क़ौमूं सभिनी जी गॾियल महिनत सां कामयाबी माणींदियूं आहिनि। पीपी चेयरमैन जो चवणु आहे क़ौमुनि जी तरक़ी में सियासत जो अहम किरदारु हूंदो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पंहिंजी सक़ाफ़त खे विस्तारींदड़ क़ौमूं कॾहिं बि तरक़ी नथियूं करे सघनि। मुतहद थी हर चैलेंज जो मुक़ाबिलो करे सघिजे थो। ताक़त बंदूक या गोली में न पर सियासत ऐं सक़ाफ़त में आहे। सिंध असेंबली इहा जाइ आहे जिथे पाकिस्तान ठहण जो ठहराव मंज़ूर थियो हो। पाण में विढ़ंदा रहंदासीं त नौजवाननि जी उम्मीदुनि ते पूरो न लही सघंदासीं। इहो चवणु आहे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो। अपडेट कयूं आहे कराची मां सिंध असेंबली में तकरीब पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कयो। संदसि बणाए त क़ौमूं सभिनी जी गॾियल महिनत सां कामयाबी माणींदियूं आहिनि। क़ौमुनि जी तरक़ी में सियासत जो अहम किरदारु हूंदो आहे। पंहिंजी सक़ाफ़त खे विस्तारींदड़ क़ौमूं कॾहिं बि तरक़ी नथियूं करे सघनि। मुतहद थी हर चैलेंज जो मुक़ाबिलो करे सघिजे थो। ताक़त बंदूक या गोली में न पर सियासत ऐं सक़ाफ़त में आहे। सिंध असेंबली उहा जाइ आहे जिते पाकिस्तान ठहण जो ठहराव मंज़ूर थियो हो। पाण में विढ़ंदा रहंदासीं त नौजवाननि जी उम्मीदुनि ते पूरो लही न सघंदासीं। तफ़सील मालूम कंदासीं शहज़ाद जलबाड़ी खां। जी घणा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल सिंध असेंबली में तकरीब थी जेको पाकिस्तान जी जेका पहिरीं असेंबली बाबति जेको अॼु तकरीब कोठाई वई। अॼु चेयरमैन बिलावल उनमें ख़िताब कयो आहे। जेका तकरीब आहे उनमें सिंध असेंबली जो स्पीकर ऐं ॿिया वज़ीर पिणु शरीक हुया। सिंध असेंबली में जेका तकरीब कोठाई वई उनमें जेको उनवान ॾिनो वियो क़ाइदे आज़म जो ख़्वाब जे उनवान सां मुल्क जे पहिरें दस्तूर साज़ असेंबली मुनक़िद करण जी यादि वारी तकरीब थी जंहिंमें चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे सो ख़िताब पिणु कयो। और चेयरमैन बिलावल भुट्टो जो चवणु हुयो त जेका ही तारीख़ी जॻह आहे जंहिं ते तारीख़ी कामयाबी असां अॼु मल्हाए रहिया आहियूं। ऐं इन खां अलावा चेयरमैन बिलावल जो चवणु हुयो त सुल्ताना ज़ुबैर कुरैशी खे मुबारकूं ॾियां थो जंहिं मुस्बत पैगाम ॾिनो पाकिस्तान जी सक़ाफ़त जो जेको आहे सो उहो ड्रामनि ऐं मीडिया ज़रिए। वधीक चेयरमैन बिलावल भुट्टो जो इहो चवणु हुयो त सभिनी खे गॾिजी मिली मुतहद थी क़ौम थियणो आहे। उनमें सियासत जो वॾो किरदारु आहे जंहिं लाइ असां कोशिशूं कयूं पिया। सियासत खां वधीक किरदारु जेको आहे त उहो सक़ाफ़त जो हूंदो आहे। महिरबानी जी अपडेट करण लाइ।